अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जे तो थका जूं सां गॾो गॾु आऊं आहियां ख़ुदि थकाई ऐं तव्हांखे हिकिड़ी अहम ख़बर ॿुधाईंदो हलां त हुकूमत जो हिकिड़ो नओं ऐलान थी वियो आहे त जेका बि औरत 3 ॿारनि खां मथे ॿार पैदा करण वारी औरतनि खे हिन पाकिस्तान मां हुकूमत निकाली ॾियण जो ऐलान कयो आहे ऐं जिन औरतनि जा टे ॿार आहिनि उन्हनि खे इनाम में माशूक शर जा गाना ॿुधाए दिलि ख़ुशि कई वेंदी। अचो त ही हिकिड़ो शख़्स बीठो आहे, इन खां पुछूं त इन जो छा चवणु आहे। अचो। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा यो पाकिस्तान में हुकूमत को नओं ऐलान कया त जेका 3 ॿारनि खां मथे औरत ॿार पैदा कंदी उनखे पाकिस्तान मां नेकारी ॾिनी वेंदी ऐं उन जे बारे में तव्हां छा था चवणु चाहियो? ना जीअं त आऊं सही चवंदुसि, जेको कुझु चवंदो आऊं सही चवंदुसि, न सभु किताब आऊं त छड़ो आहियां न। हा मूं वटि का शइ कोन्हे, जिन जा टे थींदा उन्हनि खे निकाली ॾींदा। मूं वटि आहे कुझु कोन, मूंखे छा कंदा। अच्छा तव्हां छड़ा आहियो? हा तो पोइ नाज़रीन छड़नि जे लाइ बि हिकिड़ो हुकूमत नओं ऐलान करे छॾियो आहे त जेके बि वांदा आहिनि हिन सियारे में शादी करियल आहिनि, जे न त उन्हनि खे कोरोना वायरस घुराए उन्हनि जा 18 उन्हनि खे मारायो वेंदो। अच्छा कोरोना वायरस घुराए वांदनि खे मारण जो बि हुकूमत ऐलान कयो आहे, इन जे बारे में थोरो ॿुधायो।